अॼु जी तेज़ रफ़्तार ज़िंदगीअ में केतिरई माण्हू ज़हनी दबाव, परेशानी ऐं डिप्रेशन जहिड़ियुनि हालतुनि मां गुज़री रहिया आहिनि। डिप्रेशन हाणे रुॻो कंहिं हिकु माण्हूअ जो ज़ाती मसइलो नाहे, पर सॼी दुनिया में हिकु अहम ज़हनी सिहत जो मसइलो बणिजी चुको आहे। आलमी सिहत वारे इदारे मूजिबि 2019 में दुनिया में लॻभॻि 28 करोड़ माण्हू डिप्रेशन जो शिकार हुआ, पर मौजूदा वक़्त में उन जो अंग वधी वियो आहे। पर छा डिप्रेशन जो मतिलबु रुॻो उदास रहणु, रोइणु या कंहिं कम में दिलि न लॻणु आहे? नई तहक़ीक़ ॿुधाए थी त ॻाल्हि उन खां बि वधीक गहरी आहे। असां मां घणा माण्हू डिप्रेशन खे रुॻो उदासी, मायूसी या ज़िंदगी मां दिलि खॼी वञणु सम्झंदा आहिनि, पर साइंसदाननि जी नई तहक़ीक़ ॿुधाए थी त डिप्रेशन जो ताल्लुक़ दिमाग़ अंदरि थींदड़ तब्दीलियुनि सां बि थी सघे थो। 21 अगस्त 2026 ते तिबी तहक़ीक़ी रिसाले नेचर मेडिसिन में शाया थियल हिकु नई तहक़ीक़ में साइंसदाननि इंसानी दिमाग़ जे हिकु अहम हिसे जो जाइज़ो वरितो। हिन हिसे खे हिप्पोकैम्पस चयो वञे थो। हाणे सवाल इहो आहे त हिप्पोकैम्पस छा कंदो आहे? हिन खे सादे लफ़्ज़नि में दिमाग़ जो ही हिसो असांखे शयूं यादि रखणु, नयूं शयूं सिखणु ऐं पंहिंजनि अहसासनि खे सम्झण में मदद करे थो। साइंसदाननि हिन तहक़ीक़ में ॾिठो त दिमाग़ अंदरि नवां असबी खुलियात कीअं ठहनि था। उहे खुलियात दिमाग़ जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं पैगाम पहुचाइण में अहम किरदारु अदा कनि था। उन अमल खे न्यूरोजेनेसिस चयो वञे थो। तहक़ीक़ दौरान साइंसदाननि तक़रीबन 5 लख दिमाग़ी खुलियात जो जाइज़ो वरितो ऐं डिप्रेशन में मुब्तला माण्हुनि जे दिमाग़ी खुलियात जो मुक़ाबिलो उन्हनि माण्हुनि सां कयो जिन खे डिप्रेशन न हो। नतीजनि मां हिकु अहम ॻाल्हि साम्हूं आई त डिप्रेशन वारनि माण्हुनि जे हिप्पोकैम्पस में नवां दिमाग़ी खुलियात ठहणु ऐं उन्हनि जे मुकमिल तौर ते तयारु थियण वारे अमल में फ़र्क़ु नज़र आयो। यानी दिमाग़ में नवां खुलियात ठाहिण जो कमु शुरू त थी रहियो हो, पर उन्हनि मां कुझु खुलियात अॻिते वधी मुकमल ऐं कमु कंदड़ खुलियात बणिजण में पोइते रहिजी रहिया हुआ। इन जो मतिलबु छा थियो? असांजे दिमाग़ खे हिकु वॾे शहर वांगुरु सम्झो। हिन शहर में लखें नंढड़ा खुलियात हिक ॿिए सां मुसलसिल राब्तो कंदा रहनि था। उहे ई राब्ता असांखे सोचणु, सिखणु, यादि रखणु ऐं जज़्बात महसूसु करण में मदद ॾियनि था। जेकॾहिं उन्हनि खुलियात जे विच में राब्तो या उन्हनि जे कमु करण जो तरीक़ो मुतासिर थिए त माण्हू जी सोच, यादगिरी, सिखणु ऐं अहसासनि ते बि असरु पइजी सघे थो। इन्हीअ करे साइंसदान सम्झणु चाहिनि था त डिप्रेशन दौरान दिमाग़ अंदरि असुल में छा तब्दील थिए थो। पर हिकु ॻाल्हि यादि रखणु ज़रूरी आहे त तहक़ीक़ इहो साबित नथी करे त डिप्रेशन ई दिमाग़ में उन्हनि तब्दीलियुनि जो सबबु आहे। साइंसदाननि खे ॿिन्ही शयुनि जे विच में तालुक़ जा अहम सबूत मिलिया आहिनि, पर इहो पक सां चवण लाइ अञा वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे त पहिरियां छा थिए थो। डिप्रेशन या दिमाग़ में तब्दीलियूं मुस्तक़बिल में इलाज कीअं बदिलजी सघे थो? हिन तहक़ीक़ मां मुस्तक़बिल जे इलाज लाइ बि उमेद पैदा थी आहे। मुमकिन आहे त अॻिते हली डिप्रेशन जे हर मरीज़ खे हिक ई तरीक़े सां इलाज करण बदिरां डॉक्टर इहो बि ॾसनि त मरीज़ जे दिमाग़ में कहिड़े क़िस्म जी तब्दीली थी रही आहे। याने मुस्तक़बिल में इलाज रुॻो इन ॻाल्हि खे ॾिसी न कयो वञे त माण्हू केतिरो उदास आहे, पर इहो सवाल बि सम्झण जी कोशिशि कई वञे त दिमाग़ अंदरि कहिड़ो मसइलो थी रहियो आहे। डिप्रेशन जो मतिलबु रुॻो इहो न आहे त माण्हू उदास वेठो आहे। उन जे पोयां दिमाग़ ऐं जिस्म में बि पेचीदा हयातियाती तब्दीलियूं थी सघनि थियूं। नई तहक़ीक़ इन्हनि तब्दीलियुनि खे सम्झण लाइ हिकु अहम क़दम आहे। सादनि लफ़्ज़नि में डिप्रेशन रुॻो दिलि जी उदासी न आहे, दिमाग़ बि उन सां मुतासिर थी सघे थो।